एक ॿी अहम ख़बर में शामिल कंदा आहियूं त ठिकराटे वेझो ॻोठ जीएम महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो आहे। नौजवान बम्बली माइनर में वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया ठिकराटे खां। ठिकराटे वेझो ॻोठ जीअंद महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो। नौजवान बम्बली माइनर में वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो आहे। ही अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। ठिकराटे वेझो ॻोठ जीअंद महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो आहे। नौजवान बम्बली माइनर में वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो, जॾहिं त लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ घर मुंतक़िल कयो वियो, जिते कोहराम अची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। ठिकराटे वेझो ॻोठ जीअंद महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। ठिकराटे वेझो ॻोठ जीअंद महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। मजीद, छा अपडेट्स हिन ख़बर जा? नाज़रीन, मजीद महर सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे। जीअं ई राब्तो बहाल थींदो वधीक अपडेट्स हुन खां मालूम कंदासीं। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाही ॾींदा हलूं। ठिकराटे वेझो ॻोठ जीअंद महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो। नौजवान बम्बली माइनर में वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलो। ठिकराटे वेझो ॻोठ जीअंद महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो। नौजवान बम्बली माइनर में वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो, जंहिं त नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ घर मुंतक़िल कयो वियो, त घर में कोहराम अची वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया ठिकराटे खां। ठिकराटे वेझो ॻोठ जीअंद महरवासी नौजवान बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद। ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ जीअंद महरवासी नौजवान 24 साला अब्दुल रज़ाक पुट नूर खान जो बम्बली माइनर में ॿुॾी फौत थी वियो आहे। जेको धनार हुयो उन सां गॾु धनार जिते हुया जेके गॾु हुन सां वेझी रहिया, उन्हनि जो चवणु हुयो त जीअं ई हू वेझण लाइ लथो त ओचितो गुम थी वियो पाणी में। जंहिं बाद हुननि ॻोल्हा कई ऐं ॻोल्हा करण बाद कुझु मुफ़ासिले ते उनखे हथु कयो वियो। जी ठीकु आहे मजीद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।